अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 जून थर्सडे सुबुह जा 10:30 थिया आहिनि ऐं मां हे कुझु कपिड़े जा पीसिस कढिया आहिनि जंहिंमां मां कुझु शॉर्ट्स सिबंदमि हादी ऐं राजीअ जे लाइ टी शर्ट्स सां पाइण जे लाइ। तो टी शर्ट्स हुन वटि इलाही हूंदियूं आहिनि पर अहिड़ा प्रिंट ज़ाहिर न हूंदा आहिनि हुननि वटि, त मां हिननि जूं कुझु चडियूं सिबंदमि, कुझु शॉर्ट्स सिबंदमि ऐं अॼु जो मुंहिंजो फ़िलहालु स्टार्ट इहो ई आहे। कटिंग करे थी रखां, ख़बर न आहे पोइ जंहिं महिल बि सिबिया। सो पहिरियों कटिंग, उन खां पोइ ॾिसूं था त पोइ अॻियां छा थो थिए। हे कुझु शॉर्ट्स कटे रखियूं आहिनि, 4 राजिया जूं ठहियूं आहिनि, 3 हादिया जूं ठहियूं आहिनि, छो त हे वारो पिंक जेको हुयो इहो हिकिड़े जो ई हुयो ऐं ॾिसां थी ओतिरी हिकिड़ी हादिया जी ॿी बि ठाहींदमि। सो हाणे हलूं था ॿाहिरि। हवा ॾाढी आहे माशाल्लाह, मोटर हलायो अथमि ऐं राति जो रोज़ानो मां अॼुकल्ह उहे कपिड़ा धोई सुम्हंदी आहियां जेके मां सॼे ॾींहं में चेंज कंदी आहियां। कल्ह जे ॾींहं में 2 वॻा बदिलाया त उहे मां हिते धोता आहिनि। सो इहे खणंदमि ऐं उनखां पोइ प्लांट्स खे ॾींदमि पाणी। अंदरि त ज़रूरु ॾींदमि, सोचां थी कोशिशि कयां त ॿाहिरि बि ॾेई वठां। सो इहे कपिड़ा पहिरियों अंदरि रखी अचां, वेहण जो टाइम त पोइ ईंदो। पाइप विझंदमि अॻु में ऐं प्लांट्स खे पाणी ॾींदमि। अंदरनि प्लांट्स खे पाणी ॾेई वरितो, ॿाहिरि इलाही न ॾिनो आहे जो साम्हूं गाॾियूं बीठियूं आहिनि क्यारीअ जे इलाही सारियूं, सभु गाॾियूं बीठियूं आहिनि त पोइ मूंखे हिते पाणी ॾियणु मुश्किल थींदो आहे। पोइ मां चवंदी आहियां सुबुह सुबुह सां हिननि जूं गाॾियूं साफ़ु थींदियूं आहिनि, मां न चाहींदी आहियां त वरी हिननि ते को पाणी जो छंडो पए। सो हिते अंदरि सॼा वॉश बि करे छॾियमि ऐं हे न मां शेल्फ वॉश कंदी आहियां छो त सॼो पोइ ख़राबु थो थिए। कुझु न में अहिड़ियूं शयूं लॻियल आहिनि जीअं मुंहिंजूं हे बाल्टियूं तबाह थी चुकियूं आहिनि। वरी कंहिं ॾींहुं हिननि खे बि मां ॿीहर पेंट कंदमि इंशाअल्लाह। ऐं अॼु सोचां थी त हिननि प्लांट्स खे अची साफ़ु करे वञा। ऐं बसि ॾिसो त हवा केतिरी आहे माशाल्लाह। इन हवा में हिननि शयुनि खे धोइणु साफ़ु करणु वापसि उहो ई हाल थो थी वञे तकड़ि में। त हिननि खे घणो जेको आहे न मां करे नथी सघां केयर। थोरे जेके शेड में पिया आहिनि उन्हनि खे पाणी सां त नथी धोई सघां, पर मां उन्हनि खे हथ सां बि नथी साफ़ु कयां छो त उहो ई मिटी हर वक़्तु मिटी आहे हिते। सो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह प्लांट्स ॾाढा ख़ुशि आहिनि। हा त हाणे हलंदमि अंदरि कुझु कमु कयां। अच्छा हा, हे पाइप मां हिते छॾे ॾिनो त जीअं वरी कंहिं महिल ॾिठमि अगरि ॾींहं में कंहिं बि महिल त गाॾियूं हटी वियूं त ॿियो पाइप जो पीस हिन में कनेक्ट करे ऐं हिनखे मां ॿाहिरि बि पाणी ॾेई ईंदमि इंशाअल्लाह। सो हाणे हलूं था अंदरि अची वियमि ऐं हिते सुराण खे मां चई वई हुअमि सुराण बसर थी कटे ऐं हिकिड़ो टमाटर बि कटिजांइ। सुराण बसर नंढो न आहे, हलो ठीकु आहे, हा भले जेतिरियूं बि आहिनि पर थोरो बसर विझिबो आहे न। त मां मंझंदि जो पचाईंदमि तूरियूं, त तूरियूं सुराण कल्ह ई कटे थोरियूं हल्कियूं बॉइल करे छॾियूं। हाणे जेको आहे दाग वाग करे मसालो ठाहे हुन में तूरियूं विझंदमि, इहो कमु थींदो। हाणे हे मज़ेदार मुंहिंजो तूरियुनि जो बोर्ड जेको आहे तयारु आहे ऐं हिन महिल 12 थियण वारा आहिनि तक़रीबन। ऐं हिते मां चांवर कढिया आहिनि थोरा राति वारा बचियल, त इन में मां थोरी तूरियूं विझी हाणे खाई थी छॾियां। ऐं छो त मानी त पचण में थोरी अञा देरि आहे ऐं मशीन में मां कुझु कपिड़ा विधा आहिनि धोइण जे लाइ, चादर टॉल वग़ैरह अहिड़ियूं शयूं, इहे जेके कढी सुकणा विझंदमि ऐं इहो थोरो खाई वठंदमि त जीअं एनर्जी मुंहिंजी जेका मेंटेन रही। मां खाई पी ऐं कपिड़ा सुकणा विझी अची वई आहियां। सो हे जेका डॉट्स वारो हो एतिरो ई हो जो राजिया जो ठहियो, त हाणे हादिया जे लाइ वरी मां हिन मां थी हिकिड़ो ठाहियां। हिन मां ॿिन्ही जो न ठहंदो, तंहिंजे करे हिकिड़े जो जेको आहे ठही वेंदो। त इहो कटिंग कयां ऐं पोइ कंटिन्यू मां सिलाई कंदमि ऐं सिलाई करण खां पोइ हिननि खे कंप्लीट करण खां पोइ वरी मां तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। हिन महिल 1:30 थियो आहे ऐं मां हादिया जा 4 हे शॉर्ट्स सिबी चुकी आहियां। जेको मां ब्लैक बटरफ्लाई वारो खयों उहो पोइ ॾिठुमि त उहो प्योर कॉटन न हुयो, उहो मिक्स हुयो, त गर्मीअ में मिक्स कपिड़ो मुनासिबु न हो। त पोइ वरी हे हुयो मां वटि शेडिड कपिड़ो पिंक, ऐं इन में थोरो लेंथ खुटे पई त मां पाचे में हीअ हिन खे सेम पटी हणी छॾी जहिड़ो राजिया वारो आहे। त हाणे तक़रीबन ॿिन्ही जा 4 हिकु जहिड़ा थी विया। सो हे टी शर्ट सां पाइण जे लाइ फस्ट क्लास हिननि जा शॉर्ट्स रेडी आहिनि। सो हाणे मां वेंदमि पहिरियों मानी पचाए छॾींदमि, पोइ विझी नमाज़ पढ़ंदमि छो त विझण खां पोइ मुंहिंजी दिलि न चाहींदी आहे ॿाहिरि ते वञण जी। सो हे हिन महिल ताईं जो कमु आहे, बाक़ी पोइ राजिया जा सिबणा आहिनि। 3 पहिरीं जी अज़ान आई आहे हाणे ऐं मां हितां इहे कपिड़ा जेके धोता हुया इहे सॼा खणणु आई आहियां ऐं पाइप सॼो ॾींहुं हिते ई पियो रहियो छो त ॿाहिरां गाॾियूं बिल्कुलु बि न हटियूं, अञा ताईं उहे ई गाॾियूं उहा ई लाइन में बीठियूं आहिनि।
सो ॿाहिरि पाणी अॼु मां न ॾिनो आहे। कोशिशि कंदमि सुभाणे अगरि गाॾियूं हूंदियूं तॾहिं बि थोरो वञी पाइप ई छॾे ईंदमि वञी कैरीअ में। तो हे कपिड़ा खणो, चादर विहाइण जूं छऊं टॉल सभु सुकी विया आहिनि, त हाणे वेंदा अंदरि ऐं मां पढ़ंदमि निमाज़। 7:15 थिया आहिनि ऐं हिन महिल मां हे सभु जेको आहे सिबी चुकी आहियां। हे आहिनि राजिया जा शॉर्ट्स, हादिया जा। हे पहिरियों रेडी कया हुया ऐं हिननि जी त मां सॼियूं शयूं कढी रखियूं आहिनि, त जीअं मां हिननि खे आराम सां पैक बि कयां। ऐं मूंखे राजिया चयो त दादी असांजे लाइ टॉय बि हिकिड़ो टॉय बि मोकिलिजो। त हे वुडन ब्लॉक्स मां वठी आई हुयमि संडे बाज़ार मां। मां त जीअं अहिड़ा गार्डन डेकोर लाइ वठंदी आहियां, त मां हे बि तकड़ में मूंखे हे ई बसि साम्हूं मिलिया आहिनि, ॿिया बि ॾिसां थी अगरि मिलंदा त मां जेको आहे हिननि जे लाइ उहे बि विझंदमि। छो त कोई वॾी शइ मां नथी विझणु चाहियां, ॿियो त हुननि खे टॉइस जी कमी न आहे, एतिरा आहिनि माशाल्लाह जंहिंजी हद न आहे। सो बहरहाल उन्हनि जी ख़ुशीअ जे लाइ मां हिननि में हिकु ॿ ॿिया बि विझंदमि। त हे जेको आहे कमु मुंहिंजो थी वियो अॼु कंप्लीट, माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां। ऐं हे राजिया जा जेके आहिनि थोरा उहे मां डिघा ठाहिया आहिनि गोॾनि खां थोरा हेठि, ऐं हादिया जा वरी हुनजे हिसाब सां आहिनि। सो हे थी विया रेडी, हाणे हलूं था किचन में। राति जी मानीअ में पचंदा दाल चांवर। दाल हिते भिगी पई आहे ऐं हिनखे हल्की बाहि ते रखी थी वञा, त वरी जेसिताईं असांजी निमाज़ पढ़ी ईंदमि त सुठी तरह सां ॻरी वेंदी। सुराण जूं तयारियूं सॼियूं हूंदियूं आहिनि माशाल्लाह। सो हिनखे फ़िलहालु हाणे रखूं था बाहि ते। बसि हिनखे मिर्च विझी दाल खे हल्की दम ते रखियो त मैं ढकी ऐं पासीरो ई हूंदो, छो त वरी पोइ जल्दी बॉइल थियणु शुरू थी वेंदी आहे त वही वेंदी आहे। ऐं हाणे सांझे जी निमाज़ ताईं इहे 15 मिंट खनि मां कंदमि रेस्ट। सांझे जी निमाज़ पढ़ी आहियां ऐं दाल जेका आहे बॉइल थी वई आहे। हाणे अॻियां हिनखे कयूं था प्रोसेस। हिते चांवर रखिया अथमि पचण जे लाइ ऐं दाल जो चुल्हो मां चेंज करे चुकी आहियां। पाणी सुकी वियो आहे दाल जो। हिन दाल जी ऐं सादनि चांवरनि जी मुंहिंजी वीडियो न आहे ठहियल, छो त मूंखे लॻो त शायदि मूंखे मतिलबु एॾो इम्पोर्टेंट न पियो लॻे। सो बहरहाल असां दाल में लूणु विझंदा आहियूं आख़िर में। नंढे हूंदे खां असांखे इहो सम्झायो वियो त अगरि दाल में पहिरियों लूणु विझंदव त दाल न ॻरंदी। सो चणा हुजनि, छोला या अहिड़ी का बि शइ, त असां जेको आहे हुन में लूणु पोइ विझंदा आहियूं। सो फ़िलहालु हिनखे 2 मिंट छॾींदमि जीअं मिर्चनि जी ख़ुशबू हिन में चङी तरह थी वञे। ऐं हिते धाणा थूम सभु कुझु रेडी आहे। त मां तव्हांखां हाणे हिन ब्लॉग में मोकिलायां थी, छो त बसि इहो ई कमु करिणो आहे फ़िलहालु असांखे। ऐं हुनखां पोइ बसि रेस्ट बि कंदा आहियूं, वेठा हूंदा आहियूं ऐं टीवी ॾिसंदा आहियूं। हुन सां गॾु को न को हथ में कमु हूंदो ज़रूरी आहे। त अॼु जो व्लॉग हिते ई ख़तमु थी कयां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत जो, आबाद जो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे जुमे ते लाइव सेशन में 3 बजे पाकिस्तान टाइम जे मुताबिक़ मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वारी।